नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली खां ख़बर ॾींदा हलूं त न्यू दिल्ली में भारतीय आम चूंड जो आख़िरी मरहलो ख़त्म थींदे एग्ज़िट पोल जा नतीजा साम्हूं अचण शुरू थी विया आहिनि ऐं चयो पियो वञे त नरेंद्र मोदी वरी हिकु दफ़ो इक़्तिदार में अची सघे थो। भारतीय चूंडनि में गुज़िरियल ॾींहुं आख़िरी मरहले में 8 रियासतनि जी 59 सीटनि ते वोटिंग थी आहे। भारतीय मीडिया चूंड मरहले ख़त्म थींदे ई एग्ज़िट पोल जारी करे छॾिया आहिनि, जिन में वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जी भारतीय पार्टी आहे जनता पार्टी ऐं संदसि इक़्तिदार जी कामयाबी जी अकथी करे छॾी आहे। भारतीय मीडिया मूजिबि हलंदड़ बेड़ जी रियासत में बीजेपी 2014 जे तरीक़े ते हिकु भेरो वरी कामयाबी इम्कान रोशन थी सघे थो। मीडिया रिपोर्ट मूजिबि ओलह बंगाल में ममता बनर्जी किले में ॾारड़ जा आसार नज़र अची रहिया आहिनि, जंहिंखां पोइ चिता इम्कान आहे त नरेंद्र मोदी हिकु भेरो भारतीय जो वज़ीर आज़म बणिजी सघे थो। एग्ज़िट पोल मूजिबि भारतीय जनता पार्टी 300 खां वधीक सीटनि सां पहिरीं, जॾहिं त इंडियन नेशनल कांग्रेस ॿिए नंबर ते रहंदी। वाज़ेह आहे त भारतीय इलेक्शन कमिशनर सीटनि मरहलनि में थींदड़ चूंडनि नतीजनि जो ऐलान 23 मई ते कंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़